सिंध जी कोयल फौजिया सूमरो जी अज 11वीं वर्सी मल्हाई पई वञे। फौजिया सूमरो सिंधी रागी जी मशहूर गुलकारा आहे जेका हर वक्त बीमारी में गुजारींदी हुई। हाल मुंहिंजा केर पुछंदो केर आ मुंहिंजो हिते जड़ा कई लाजवाल कलाम गाए मशहूरी माणींदड़ सिंध जी भलोड़ गुलकारा मोहतरमा फौजिया सूमरो जी अज वर्सी आहे। संदस जन्म 1966 ईस्वी में थर जे हिकड़े नंढड़े ॻोठ वीरवा में नथो खान सूमरे जे घर में थियो जेको हमद ऐं नात गाईंदो हो। संदस नंढपिण ऐं जवानी टंडरो मोहम्मद खान में गुज़रिया। फौजिया सूमरो खे घर वारनि पारां ॻाइण जी इजाज़त कान मिलंदी हुई ऐं परदेदार हुजण जे बावजूद फन ऐं ॻाइण जो शौक़ खेसि रेडियो ते वठी आयो, पर पहिरें ऑडिशन में हू नापास थी, पर हिन हिम्मत न हारी ऐं नसीर मिर्ज़ा खेसि रेडियो ते मुतारिफ़ करायो। संदस ॻायल पहिरियों कलाम बेक़दरा क़दर न कई को तमामु घणो मशहूर थियो ऐं संदस आवाज़ सिंध में छाइंजी वियो। रेडियो ते संदस मुलाक़ात उस्ताद गुलाम हुसैन कलेरी सां थी ऐं हिन खेसि पंहिंजो शागिर्द बणाए मौसीक़ी जी तरबियत ॾिनी। पीटीवी ते खेसि बेदल मसरूर मुतारिफ़ करायो। फौजिया सूमरो न सिर्फ पाकिस्तान में पर सऊदी अरब, भारत, दुबई ऐं ॿियनि मुल्कनि में बि ॻाए दाद हासिल कयो आहे। फौजिया सूमरो रेडियो ऐं टीवी सां गॾु स्टेज ऐं कैसेट जी दुनिया में तमामु घणा कलाम ॻाए ऐं मशहूरी माणी। फौजिया सूमरो सिंधी सां गॾु मारवाड़ी, बलोची, सराइकी, पंजाबी, उर्दू ऐं ॿियनि ॿोलियुनि में बि कलाम ॻाया ऐं शोहरत हासिल कई। संदस मक़बूलियत जो अंदाज़ो उन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो त फौजिया सूमरो जूं कुल 110 कैसेटूं मार्केट में आयूं। मौसीक़ी में फौजिया सूमरो उस्ताद मजीद खान ऐं गुलाम हुसैन कलेरी खे पंहिंजो उस्ताद मञे थी। 1993 ईस्वी में संदस शादी मिस्री सठियो सां थी। खेसि हिकु धीउ संदरा किरन आहे। फौजिया सूमरो सिंध जे केतिरनि ई शाइरनि जी शाइरी ॻाई, पर हिन सभ खां वधीक शाह लतीफ़, बिलावल ओठे, शेख अयाज़, साईंदाद सांद, गुलाम हुसैन कलेरी ऐं अली मोहम्मद अडेराई खे ॻायो। फौजिया सूमरो खे मनता एवज़ संदस हयाती में ई रेडियो पाकिस्तान तां एक्सीलेंट एवार्ड, शाह लतीफ़ एवार्ड, मिस्री शाह एवार्ड ऐं ॿिया केतिरा ई एवार्ड मिली चुका आहिनि। खेसि गुर्दे जी तकलीफ़ घणे वक़्त खां रही ऐं 2002 ईस्वी में बीमार रहण बावजूद हिन पाण खे व्हील चेयर ते खणाए बि शाह लतीफ़ जे उर्स ते कलाम ॻाए पंहिंजे मुदायन खे मायूस कोन कयो। हू 4 सेप्टेम्बर 2022 ईस्वी ते कराची जे सवल इस्पताल में दम धणी हवाले करे हिन फ़ानी दुनिया खे छॾे वई, पर संदस आवाज़ अॼु बि संदस मौजूदगी जो एहसास ॾियारींदो रहे थो। प्यारो दात निजे सामो लड़क खणी